सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। रखन असुल मसलो इहो आहे, नवाब खान मूसा जे घर में घिरी उन जे पीउ खे टार्चर कयो अथसि। जेकॾहिं मूसा वापसि वियो न त तूं सोच छा थींदो। मूसा होश विञाए वेहंदो, इहे ॻाल्हियूं इते ई रहिजी वेंदियूं ऐं मूसा नवाब खान जा 2-3 माण्हू लेटाए वञी जेल वसाईंदो। जेके लीमे ऐं रेस तुंहिंजा कन भरिया न सभु असांखे ख़बर आहे। हिते हूंदे न तूं कॾहिं बि होश में न रहंदे, इन करे तूं वापसि हलियो वञ। ना दी मां हितां हाणे वञण वारो न आहियां। जेकॾहिं तूं वञण वारो नाहीं त सुभाणे मूंखे छॾे अच। ॿुध, तोखे वापसि वञण जो एतिरो ई शौक़ु आहे न त पोइ मां चवां थो ते लीमे खे उहो ई तोखे छॾे ईंदो। बोलण बस दुआ कजांइ तो फैसलो खेर खेर थिया थी वञे, मता हलंदड़ ॻाल्हियुनि में उन ख़राबो थी पए। जेकॾहिं तूं मीर खे मारण में कामयाब वञी त मूसा लाक़ब पियो अचे ऐं बहावल खे सजावल टोड़ाए मारिया ऐं असां हिन सूबेदार जे हथों हिन सजावल खे उबतो टंगराए अहिड़ो गुटको ॾियायूं सां लाक़ब कराए छॾियूं सां असल मथे जो सूर लही वञे। अञा ॻाल्हियूं थियूं न आहिनि सरकार, असां वटि पूरी राति पियल आहे। अञा आशू तुंहिंजे साम्हूं बि मूसा आहे। मूसा न तूं मूसा खे मारे सघीं थो, न ई तो में मीर खे मारण जी सघ आहे। रहीम शिकरे ऐं उकाब जी उॾाम में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु थींदो। शिकरे जी उॾाम हमेशह इन करे हूंदी आहे छो त उहो शिकार जे पोयां हूंदो आहे, पर उकाब जी उॾाम तॾहिं थींदी आहे जॾहिं शिकार हुन जे नज़रुनि जे साम्हूं हूंदो आहे, छो त हुन जी बेफ़िक्री ऐं अजायो उॾाम न हूंदी आहे। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा।